बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूं था तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाक ऐं चङा भला होंदा, बिल्कुल ॿाहिरि में होंदा। असांजूं पंहिंजे पालणहार खां, पंहिंजे बाज़ारे रब ताला खां अवां सभिनी ॿुधंदड़नि जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। ज़िंदगीअ में कॾहिं बि अवां को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं को सो वाव अवां जे भर मां बि न गुज़रे, आमीन। दोस्तों, ॻाल्हि था कनि त हिकु दफ़े हिकिड़ो बादशाह पंहिंजी सल्तनत खां कंहिं ॿिए तरफ़ सफ़र करे रहियो हुयो ऐं उन जा जेकी फ़ौजी दस्ता हुआ उहे बादशाह जे अॻु में हलनि पिया। ऐं अॻिते जॾहिं हू वधणु शुरू थिया त उन्हनि खे हिकिड़े सिपाहीअ अची रिपोर्ट ॾिनी त हिन रस्ते जे विच सड़क ते हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे जेको नथो उथे। बाक़ी त असां सॼो इलाइक़ो पूरो ख़ाली कराए छॾियो आहे ऐं आम माण्हुनि जे अचण वञण जा रस्ता बंदि कराए छॾिया आहिनि, पर हिकिड़ो फ़क़ीर आहे जेको वेठो आहे उहो नथो उथे। त उहे सिक्योरिटी जेका हुई बादशाह जी, त उहे दस्ता उते बीठा ऐं हिकिड़े सिपाही खे हुकुम कयो वियो त वञो हिन फ़क़ीर खे वञी उथार। उहो सिपाही जॾहिं वियो ऐं फ़क़ीर वटि पहुतो त फ़क़ीर खे लत हणी चयईं त उथे नथो, तो ख़बर न आहे त बादशाह थो अचे, छो असांजे नौकिरीअ जे कॾ पियो आहीं? त उन ते फ़क़ीर उनखे ॾिसी ऐं चयईं अबा तॾहिं त अहिड़ो आहीं। इहो चई फ़क़ीर ज़िद करे वेही रहियो ऐं न पियो उथे। सिपाही लाचार थी मजबूर थी वापसि आयो ऐं अचे पंहिंजे इंचार्ज खे ॿुधाईं त उथे ई कोन थो, मां त लतूं पियूं त मांसि त बि नथो उथे। हुन चयोसि का ॻाल्हि न आहे, मां थो वञी उथारियांसि। उहो वियो फ़क़ीर वटि वञी पहुतो। फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर साईं ॻाल्हि ॿुध, असांजे रिज़्क़ जो, असांजे रोटीअ जो बंदोबस्तु हिन नौकिरीअ ते आहे। हाणे तूं न उथंदे हितां त असांजी नौकिरी हली वेंदी, ज़ाया थी वेंदी ऐं असांखे हर भर तूं ज़लील न कराए, ख़्वार न कराए। महिरबानी करे हितां फौरी तौर ते उथ ऐं सड़क ख़ाली कर त असांजो बादशाह हितां गुज़रंदो, उनजी सवारी हितां गुज़रण वारी आहे। त उन फ़क़ीर उनखे चयो त ॾिसी ऐं उनखे चयईं तॾहिं त अहिड़ो आहीं। ख़ैर उहो बि नाकाम थी वापसि मोटियो। उन वक़्त ताईं बादशाह जो काफ़िलो बि अची उते पहुतो ऐं काफ़िलो उते अची रुकिजी वियो। बादशाह पुछो त छा मसइलो आहे, छो काफ़िलो रुकियो आहे? त वज़ीर सिपाह खे सॾु कयो ऐं पंहिंजे फ़ौजी इंचार्ज खे सॾु कयईं त बाबा छा थियो आहे, कहिड़ो मसइलो आहे, छो काफ़िलो रोकियो वियो आहे? त उनखे हक़ीक़त ॿुधाई त साईं फ़क़ीर वेठो आहे, उहो उथे ई कोन थो, मसइलो इहो आहे, इन जे करे असां परेशान बीठा आहियूं। त वज़ीर खे सॼी हक़ीक़त जॾहिं ॿुधायूं, वज़ीर ॾाहा हूंदा, सियाणा हूंदा, त उन वज़ीर चयो को मसइलो कोन्हे, तव्हां छॾियो, मां थो फ़क़ीर सां ॻाल्हायां। उहो फ़क़ीर वटि वियो ऐं फ़क़ीर खे चयईं त फ़क़ीर साईं तव्हां महिरबानी कयो, बादशाह सलामत जी सवारी गुज़रे थी पई, हितां सॼो काफ़िलो बीठो आहे तव्हांजे करे, तव्हां विच रस्ते में अची वेही रहिया आहियो, सो महिरबानी कयो उथो ऐं तव्हांखे कुझु इनाम इकराम ॾियूं था जेकॾहिं तव्हांखे ख़ैरात जी ज़रूरत आहे ऐं कुझु मसइलो आहे त उहो तव्हां मूंखे ॿुधायो, मां तव्हांजो हल करायां थो। तव्हां बहरहाल फ़क़ति हितां हीअ जेका जॻह आहे इहा ख़ाली कयो, रस्तो ॾियो असांखे त असांजो काफ़िलो गुज़री वञे। हुनखे ॾिसी चयईं वज़ीर खे त तॾहिं त अहिड़ो आहे। ख़ैर वज़ीर बि नाकाम थी वापसि मोटी आयो, को चारो ई कोन हुयो त हाणे छा थिए। वज़ीर अची इहा सॼी हक़ीक़त बादशाह खे कई त हीअं हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, उथे ई कोन थो, चऊंसि था त बसि सिर्फ़ु इहो थो चयो त तॾहिं त अहिड़ो आहे। त बादशाह ॾाहा हूंदा हुआ गुज़िरियल वक़्त जा। बादशाह चयो त को मसइलो कोन्हे को, तव्हां छॾियो, फ़क़ीर सां मां थो वञी पाण ॻाल्हायां। बादशाह सलामत लही आयो, फ़क़ीर जे साम्हूं अची गोॾा भञी वेठो, हथ जोड़े अर्ज़ु कई, बाबा साईं जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां मिसकीन जो काफ़िलो हितां गुज़री सघे थो, जे तव्हांजी इजाज़त हुजे क़िबला। त फ़क़ीर बादशाह खे ॾिसी तॾहिं त अहिड़ो आहे, चुपड़ी करे फ़क़ीर जो का त उथी वियो। उनखां पोइ बादशाह जो काफ़िलो उतां रवानो थियो, हलियो वियो। सो दोस्तो, ॻाल्हि इहा ई आहे त जंहिं माण्हूअ जी जेका तरबियत हूंदी आहे, जंहिं माण्हूअ जो जेको किरदारु हूंदो आहे, जंहिं माण्हूअ जेको कुझु सिखियो हूंदो आहे, उहो पंहिंजी फितरत ऐं पंहिंजी तबियत, पंहिंजी सोच इन तरह सां ज़ाहिर कंदो आहे। पहिरें सिपाहीअ अची लत हणी उनखे उथारण जी कोशिशि कई त फ़क़ीर चयो तॾहिं त अहिड़ो आहे, मतिलबु तूं माण्हुनि खे लतूं थो हणे तॾहिं त तूं सिपाही आहीं। ऐं उनखां पोइ उन्हनि जो इंचार्ज जेको आहे सिपह सालार आयो त उन बि उनखे थोरो हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे ऐं नेगोसिएशन करणु चाही त फ़क़ीर उनखे चयो तॾहिं त तूं अहिड़ो आहे जो तोखे माना इहा ई तमीज़ आहे। उनखां पोइ जॾहिं वज़ीर आयो त उन अचे लालचूं ॾिनियूं ऐं लालच में अची जीअं फ़क़ीर उथी वञे त वज़ीरनि जो कमु हूंदो आहे सेटिंग कराइणु, त उहा सेटिंग जेका आहे सा नथी सघी वज़ीर खां, पर उन फ़क़ीर उनखे चयो त बा तॾहिं त तूं अहिड़ो आहे। जॾहिं बादशाह आयो, बादशाह अचे न्याज़ निवड़त कई, ॿाहूं जोड़ियईं, गोॾा भॻईं ऐं फ़क़ीर उहा जेका जॻह हुई पंहिंजी उहा छॾी, पर बादशाह खे बि साॻियो ई जुमिलो चयईं
त तॾहिं त अहिड़ो आहे, मतिलबु तो में एतिरी न्याज़ ऐं निवड़त आहे त इन करे अलाह ताला तोखे हेॾे सारे वॾे मनसब ते मुक़ररु कयो आहे। सो दोस्तो, न्याज़ ऐं निवड़त जेका आहे, अदब ऐं एहतराम जेको आहे, उहो इंसान जे लाइ कामयाबीअ जो रस्तो आहे। जेकॾहिं असां में अदब एहतराम नाहे, निवड़त असां में नाहे, असां में गुरूर आहे, मगी आहे ऐं माण्हुनि सां इन तरह जो रवैयो रखूं था, त पोइ चवंदा आहिनि, पाण वटि हिकिड़ो सिंधीअ में पहाको बि शायदि आहे त अलाह ताला बि माण्हू खे सुञाणे सिंग ॾींदो आहे। सो अलाह ताला इंसान खे ॾिए थो त जेतिरो इंसान खे मिले थो त उहो निवड़त धारे, ऐं जेको मेवेदार वणु हूंदो आहे उहो हमेशह झुकियल हूंदो आहे, आकड़ उन में न हूंदी, मगी न हूंदी। सो जेकॾहिं इहे ॻाल्हियूं तव्हां में बि आहिनि त थोरो पंहिंजो ज़रूरु जाइज़ो वठो। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे अॼु बि ज़रूरु पसंदि आई हूंदी। तव्हांजा मां थोरा पियो मञा, छो त तव्हां असांखे तमामु घणो सपोर्ट कयो पिया हिन असांजे अकाउंट ते, ऐं तव्हां एतिरियूं असांजी वीडियोज़ शेयर कयो पिया, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जॾहिं बि तव्हांजो इहो फीडबैक असांखे मिलंदो आहे त यकीन करियो दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। सो मौला पाक सभिनी खे सलामत रखंदो। ॿी वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।